गडियल ऐं पाइदार तरक्की लाइ मुल्कनि विच में सहकार खे हथी वठाइण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान विच एशियाई मुल्कनि लाइ गेटवे जी हैसियत रखे थो। विच एशियाई मुल्क ग्वादर बंदर तां फ़ाइदो हासिल करे सघनि था। हिकु मुस्तहकम दुनिया गडियल तरक्की लाइ अणथर आहे। दुनिया इक़्तिसादी, माहौलियाती, सिक्योरिटी, ग़लत ॼाण ऐं टेक्निकी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। मौजूदा आलमी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ आलमी सहकार घुरिबल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो लाहौर में 5 बैनुल अक़वामी वर्कशॉप क़यादत ऐं इस्तेकाम के खिताब। एक जो सियासतदान आया था उसने कहीं कहा कि ये शहबाज शरीफ बाहर जाता है तो पैसे मांगने जाता है, तो मैंने कहा आप पैसे बांटने जाते थे। ये दुश्मन जो घात लगाए बैठे हैं और खारजी ताकतें जो पाकिस्तान की, उनके कहने पे दहशतगर्दी हो रही है। केपी में, बलूचिस्तान में दहशतगर्दी का खात्मा नहीं होता, मुल्क की तरक्की और खुशहाली नहीं हो सकती। एक सियासतदान चवंदो हो त शहबाज शरीफ बाहर पैसा घुरण वींदो आहे। मां पुछां थो त तव्हां छा बाहर पैसा विरहाइण वेंदा हुआ? पाकिस्तान के बर्बाद करण लाइ इस्लामाबाद ते चढ़ाई कई वेंदी आहे, उन जो खात्मो करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो डेरा गाज़ी खान में जलसे खे ख़िताब। डेरा गाज़ी खान में कैंसर अस्पताल, राजनपुर में यूनिवर्सिटी ठाहिण ऐं बिजली जे बिलनि में वधीक रिलीफ ॾियण जो ऐलान। शहबाज शरीफ इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ मंसूबनि जो इब्तिदा बि कयो। चयाईं तरक्की पाकिस्तान जो मुक़दर बणिजी चुकी आहे। भारत खे पुठ ते न छॾियोसीं त मुंहिंजो नालो शहबाज शरीफ न आहे। हुकूमत मुखालिफ इत्तेहाद के वधाइण वारे अपोजिशन के फैसले ऐं PTI वफ़द चीफ जस्टिस सां मुलाक़ात बस। सदर मुमलकत आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में अहम मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त सदर ऐं वज़ीर आज़म विच में मुलाक़ात गवर्नर हाउस लाहौर में थींदी। दौरान पावर शेयरिंग फार्मूले ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। टैक्स जो दायरो वधाइण सां क़ौमी ख़ज़ाने ते बार घटियो आहे। नाणे वरी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त महांगाई जी शरह घटि ते सिंगल डिजिट ते अची वई आहे। सुधारनि सां टैक्स वसूलनि में इज़ाफ़ो थियो आहे। चयो वेंदो आहे त असां IMF वटि छो वेंदा आहियूं? ख़ैरियात सां इस्पताल हली सघनि था, तालीम हली सघे थी, पर ख़ैरियात सां हुकूमत नथी हली सघे। प्राइवेट सेक्टर सां गॾिजी कमु करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। IMF जो वक़्त सुभाणे पाकिस्तान पहुंचंदो। सूमर खां ॻाल्हियूं थींदियूं। IMF तरफ़ां ईंदड़ माली साल जी बजट में नओं टैक्स लॻाइण जी तजवीज़। कार्बन लीवी लागू करण लाज़मी करार। ज़रियनि जो चवणु आहे त IMF वफ़्त सां ॻाल्हियुनि दौरान शुरूआती मुसवदे ते ॻाल्हियूं थींदियूं। वफ़्त वफ़ाक़ ऐं सूबनि सां टेक्निकल सतह ते ॻाल्हियूं कंदो। ग्रीन बजटिंग, क्लाइमेट स्पेडिंग ते टैगिंग, ट्रैकिंग ऐं रिपोर्टिंग ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। कार्बन लीवी लागू करण, इलेक्ट्रिकल गाॾियुनि ऐं सब्सिडी बाबति ॻाल्हियूं थींदियूं। हर महीने 50,000 घर ठही रहिया आहिनि। 7.5 लख घर ठही चुका आहिनि। कुल 21 लख घर ठाहिणा आहिनि। पाकिस्तान जो नालो गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड्स में ईंदो। सीनियर सूबाई वज़ीर शौजिर इनाम मेमूर जी टंडे जाम में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो साकिब निसार PTI मुखालिफ़नि खे चूंडे नाइल करार ॾेई रहियो हो। PTI मुल्की सलामतीअ जे इदारनि ते हमला कया। 4.5 वरहे ताईं डफेड़ी टोले मुल्की मईशत जो बेड़ो बोड़ियो ऐं अवाम खां रोज़गार खसियो। फितने ऐं वॻोड़ जी सियासत मुल्क खे तबाही तरफ़ धिकियो। मईशत तबाह कंदड़ अॼु असां खां ई सवाल करे रहिया आहिनि। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त हू फितने ऐं वॻोड़ जी सियासत ते यकीन न रखंदा आहिनि। खाइनि सवाल कयो त लोड शेडिंग ख़तमु करे मईशत खे पेरनि ते कीअं बीहारियो। स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ रक़म करे पई। व्याज जी शरह घटिजण सां सीड़पकारनि जो एतमाद वधे पियो। सिंध हुकूमत ऐं टोरंटो मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी विच में तालीमी भाईवारी वधाइण ते इतफ़ाक़। सीनियर वज़ीर शौजिर इनाम मेमूर जी सदारत हेठि VC जे टोरंटो पॉलिटन यूनिवर्सिटी जे वफ़द सां मुलाक़ात। तालीमी मैदान में सेकार वधाइण ऐं तहक़ीक़ी भाईवारी ते ख़यालनि जी ॾे वठि।
मुलाक़ात दौरान सिंध ऐं कैनेडियन इदारे विच में तालीमी मंसूबे जे हवाले सां ॻाल्हियूं। जिना हाउस ऐं अस्करी टावर हमले केस में पीटीआई अॻवान शामिम कुरैशी जी पूरी ज़मानत में बाद दहशतगर्दी तोड़ अदालत जे एडमिन जज केस जी ॿुधणी कई। शामिम कुरैशी के पेश न कयो वियो। संदसि रिमांड पेपर अदालत में पेश कयो वियो। अदालत शामिम कुरैशी जी अबूरी ज़मानत में 9 अप्रैल ताईं वाद कंदे केस जो रिकॉर्ड ऐं जांच रिपोर्टूं तलब करे वरितियूं। मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जे मुख्य जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी बाद कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत जवाबदार अलम ख़ान ऐं शिराज जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद कंदे अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत हुकुम ॾींदे चयो त ॿिन्ही जवाबदारनि जो मेडिकल कराए रिपोर्ट पेश कई वञे। अदालत तरफ़ां ॿिन्ही जवाबदारनि सां मुलाक़ात लाइ दाख़िल दरख़्वास्तूं रद्द। आईसीसी चैंपियन ट्रॉफी इंग्लैंड ऑस्ट्रेलिया के मैच खटण लाइ 352 रन जो हदफ ॾेई छॾियो। ब्लू शर्ट्स मुक़रर ओवरनि में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 351 रन ठाहियूं। बेन डक्ट जी शानदार इनिंग 165 रन ठाहे निमाया रहियो। ऐं नई दिल्ली भरिसां ॻोठ बूथ खरोस में ॿारड़ी तस्लीम खे पोलियो हुअण जी तस्दीक। डीएचओ लालकाणो मूजिबि नीगरी में पोलियो हुजण जो शक ज़ाहिर थियण ते सैंपल वठी लेबोरेटरी उमाणिया विया हुआ। रिपोर्ट मूजिबि नीगरी में पोलियो वायरस हुजण जी तस्दीक थी आहे।